अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। 11 जून 2026 ख़मीस जे ॾींहुं प्रोग्राम मंज़रनामो साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़ुर अवांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआति में अमल इहा ई दुआ त शाल जितो हुजो सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अवां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मसलूब माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अव्हांजा ख़्वाब तइबीरनि सां लाऊं लही सघनि। पाण ॼाणूं था त जॾहिं बि हुकूमतूं ज़ुल्म ते लहंदियूं आहिनि तॾहिं बग़ावत ज़रूरु जनम वठंदी आहे। मुतालबनि जी मञतार थींदड़ एहतिजाजनि खे जॾहिं का मञता मिली नाहे सघंदी तॾहिं कार्रवायूं छिकताण तरफ़ वधी वेंदियूं आहिनि, बिल्कुलु ईअं जीअं हाणे आज़ादु कश्मीर में थी रहियो आहे। आज़ादु कश्मीर जी सूरतहाल कहिड़ो रुख़ इख़्तियार कंदी, इन बाबति बि ॼाण जी कोशिशि कंदासीं त इहो बि ॾिसंदासीं त आज़ादु कश्मीर पाकिस्तान जे पंजोड़ में केतिरा सुख ॾिसी सघंदो। उन सां गॾोगॾु इहो बि ॼाण जी कोशिशि कंदासीं त पाकिस्तान जी बजट में बि अवाम दुश्मन क़दम छो हूंदा आहिनि, आख़िर अवाम खे रिलीफ छो नाहे मिलंदो। को न को अहिड़ो मनसूबो आख़िर छो ॾिनो वेंदो आहे जेको अवाम लाइ आज़ार जो सबबु बणिजंदो आहे। असीं त उन नौजवान जी कहाणी बि अव्हां खे ॿुधाईंदासीं जेके बरतानिया पहुचण जी ख़्वाहिश में अगवा थी विया ऐं पोइ हुननि खे वॾी रक़म भरणी पई। प्रोग्राम में नामियल लेखक हसन मुश्तबा जो उहो लेख बि शामिलु हूंदो जंहिंजो उनवान आहे असदुल्ला मेगल जो अगवा ऐं सिंधी नौजवान। तारीख़ी हक़ीक़तनि ते ॿधल लेख छा सिंध जूं ज़मीनूं मुहाजिरनि आज़ादु करायूं, उहो बि शामिलु हूंदो जेको आमिर उमराणी जो लिखियलु आहे। मुज़फ़र चांडियो जी शाइरी बि प्रोग्राम में शामिलु हूंदी त मुख़्तलिफ़ तजिया तबसरा पिणु प्रोग्राम जो हिसो हूंदा। सभ खां पहिरियां पाकिस्तान जे इंतिज़ाम हेठि कश्मीर में थींदड़ एहतिजाजी मुज़ाहिरनि, हड़ताल ऐं छिकताण वारी सूरतहाल जो जाइज़ो वठंदासीं ऐं अव्हांजे समातनि जी नज़र कंदासीं ख़ुसूसी रिपोर्ट। पाकिस्तान जे इंतिज़ाम हेठि हलंदड़ कश्मीर वारे इलाइक़े जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में हुकूमत तरफ़ां पाबंदी पियल जॉइंट अवामी एक्शन कमेटी जे सॾ ते मुकमिल शटरबंद हड़ताल रही। मिरपुर ख़ासि में मुज़ाहिरा थिया ऐं पोइ वॾो मुज़ाहिरो काफ़िले जी सूरत इख़्तियार करे रावलाकोट खां लॻभॻि 4 किलोमीटर परे ईदगाह वारे हंध ते मौजूदु रहियो। रावलाकोट में सॼो ॾींहुं मस्जिदनि मां ऐलान कया वेंदा रहिया जिन में शहरनि खे घरनि खां ॿाहिरि न निकिरण जी हिदायत बि कई वई। मुज़फ़राबाद, बाग, मीरपुर, रावलाकोट ऐं कोटली समेत कश्मीर जे वॾनि शहरनि में ॿिए ॾींहुं बि कारोबारी मर्कज़, पब्लिक ट्रांसपोर्ट, बैंक, पेट्रोल पंप बंदि रहिया, जॾहिं त रोडनि ते आम ट्रैफ़िक तक़रीबन न हुजण बराबरि हुई। सरकारी ऑफिसूं खुलियल हुजण बावजूदि हाज़िरी तमामु घटि रही। जॉइंट अवामी एक्शन कमेटी चयो त कश्मीरी मुहाजिरनि लाइ मख़सूस 12 असेंबली सीटुनि जे ख़ात्मे ख़िलाफ़ एहतिजाज जारी रहंदो ऐं मुतालबो मंज़ूर थियण ताईं तहरीक ख़तमु न थींदी। जॾहिं त डिविज़नल कमिश्नर सरदार वहीद ख़ान ॿुधायो त रावलाकोट खां 4 किलोमीटर परे ईदगाह वटि मौजूदु मुज़ाहिरीन जो अंगु सरकारी अंदाज़े मूजिबि 10 खां 12,000 हुयो। संसद चवणो हो त हीउ काफ़िलो मिरपुर ख़ासि में लांग मार्च लाइ रवानो थियो ऐं रस्ते में ॿियनि इलाइक़नि जा मुज़ाहिरीन बि उन में शामिलु थींदा विया। हजीरा मां मौजूदु लॻभॻि 3,000 मुज़ाहिरीन बि हिन वॾे काफ़िले जो हिसो बणिजी चुका। फ़िलहाल मुज़ाहिरीन रावलाकोट शहर में दाख़िल नथा थियनि, जॾहिं त शहर में अमन अमान बरक़रार रखण लाइ रेंजर्स ऐं FC जा एहलकार बि मुक़ररु कया विया। कोटली में मुज़ाहिरीन ऐं पुलिस विच में पुरतशदुद झेड़नि दौरान घटि में घटि 3 ॼणा मारिजी विया ऐं 20 खां वधीक ज़ख़्मी थियण जा पिणु इतला हुआ। पुलिस एहलकार राजा हबीब ॿुधायो त लांग मार्च में शिरकत लाइ वेंदड़ माण्हुनि खे रोकण जी कोशिश दौरान छिकताण वधी वई ऐं पोइ झेड़ा शुरू थी विया। यादि रहे त कुझु ॾींहं अॻु रावलाकोट में CMH साम्हूं मुज़ाहिरीन ऐं पुलिस जे झेड़नि में 4 पुलिस एहलकार ऐं 5 मुज़ाहिरीन मारिजी विया हुआ।
पुलिस दावा कई हुई त 3 मुज़ाहिरीन जी मौत पंहिंजे साथियुनि जी फायरिंग सबबु थी, पर एक्शन कमेटी उन दावा खे रद्द कंदे इल्ज़ाम हयो त पुलिस पुरअमन मुज़ाहिरीन ते फायरिंग कई। कश्मीर जे गादी वारे शहर मुज़फ़राबाद में अमन अमान जी सूरतहाल फ़िलहाल मामूल मूजिबि आहे, पर कारोबारी मर्कज़, बैंक, पेट्रोल पंप ऐं पब्लिक ट्रांसपोर्ट बंदि आहिनि। कुझु खुराक जा दुकान पिणु खुलियल हुआ। ॿिए तरफ़ मुज़फ़राबाद पुलिस जो चवणु आहे त ज्वाइंट अवामी एक्शन कमेटीअ जे अॻुवाण शौकत नवाज़ मीर ख़िलाफ़ गद्दारी जो केस दाख़िल करण खां पोइ जांच बि शुरू कई वई आहे। हुकूमत शौकत नवाज़ मीर, उमर नज़ीर कश्मीरी, सरदार अमान ऐं ख्वाजा मेहरान बाबति मालूमात फ़राहम कंदड़ या संदनि गिरफ़्तारी में मदद कंदड़ माण्हुनि लाइ ₹1 करोड़ इनाम जो पिणु ऐलान कयो आहे। मुज़ाहिरीन पारां एहतिजाजी तहरीक शुरू कई वई आहे, जॾहिं त हुकूमत पंहिंजी हठ धर्मी ते बरक़रार आहे। हाणे ॾिसणो आहे त सूरतहाल कहिड़ी तरफ़ था वञनि। तारीख़ जो इंतिहाई ॾुखोईंदड़ पहलू इहो पिणु आहे त जॾहिं बि पाकिस्तान जे इंतज़ाम हेठि रहंदड़ इलाइक़नि बग़ावत कई आहे त पोइ विरहाङे जो वढ पाकिस्तान जे हिसे में ज़रूरु आयो आहे। प्रोग्राम मंज़रनामे में हाणे तारीख़ जा वर्क वरायूं था ऐं अहम लिखणी अवां जे समातनि जी नज़र करियूं था, जंहिंजो उनवान आहे छा सिंध जूं ज़मीनूं यूपी जे मुहाजिरनि आज़ादु करायूं। हिन तहरीर जो लेखक आहे आमिर उमराणी। असल खां वठी मुहाजिर नौजवाननि जे ज़हननि सां खेॾियो वियो आहे, खेनि हज़ारें कहाणियूं ॿुधायूं वियूं आहिनि, पर अॼु ताईं हूअ पंहिंजे दावाउनि जी हिमायत में को मज़बूत दलील पेश नथा करे सघनि। उहे अहिड़ियूं ॻाल्हियूं कनि था ॼण त उन्हनि असांखे मुस्लमान बि बणायो, ज़मीनूं बि ॾिनियूं ऐं आज़ादी बि ॾियारी, ॼण असां सभु अलीगढ़ मां आया हुजूं। उन्हनि कहाणियुनि मां हिकु इहा बि आहे त सिंधी ग़ुलाम हुआ ऐं मुहाजिरनि संदसि ज़मीनूं आज़ादु करायूं। हक़ीक़त इहा आहे त जॾहिं अवां हिंदुस्तान मां अञा आया बि न हुआ, तॾहिं ई सिंध में ज़मीननि जी आज़ादी जी तहरीक बाबाए सिंध कामरेड हैदर बख्श जतोई जी अॻुवाणी में जारी हुई। उन जे उबतड़ अव्हां त अयूब ख़ान जे दौर में ज़मीनुनि ते कब्ज़ा करण जूं कोशिशूं कंदा रहिया। हक़ीक़त में 1947 खां अॻु सिंध जूं ज़मीनूं क़ानूनी तौरु बरतानवी राज जे कब्ज़े हेठि हुयूं, पर अमली तौरु मुख़्तलिफ़ तबक़नि वटि विरहायल हुयूं। सन 1843 में अंग्रेज़ जनरल चार्ल्स नेपियर फ़तह कई ऐं उनखे बम्बईअ जो हिसो बणायो वियो। 1936 में सिंध खे धार सूबो बणायो वियो। क़ानूनी तौरु समूरी ज़मीन जो आख़िरी मालिक बरतानवी ताज किराउन हो। ज़मीननि जो रिकॉर्ड ढल ऐं इंतकाल जो निज़ाम बि बरतानवी हुकूमत जे कंट्रोल हेठि हलंदो हो। उहे मुसलमान ऐं कुझु हिंदू ज़मीनदार हुआ जिन खे बरतानवी हुकूमत वफ़ादारी जे बदिले में वॾियूं ज़मीनूं ॾिनियूं हुयूं। सिंधु दरिया जे ज़रखेज़ इलाइक़े ते संदन कब्ज़ो हो। सिंध में वॾेरा शाही बि उन दौर में मज़बूत थी। हैदर बख्श जतोई खे बाबाए हारी चयो वेंदो आहे। पाकिस्तान ठहण खां अॻु ऐं पोइ बि ज़मीननि जे हक़ लाइ संदसि किरदारु इंतिहाई अहम रहियो। 1927 में हुन सिंध हारी कमेटी क़ाइमु कई। उन खां अॻु सिंध जो हारी अमली तौरु वॾेरे जो ग़ुलाम सम्झो वेंदो हो। 1930 ऐं 1940 वारनि ॾहाकनि में हुन सिंध जे हारियुनि खे मुनज़म करे वॾेरनि ख़िलाफ़ एहतिजाज, हड़ताल ऐं तहरीकूं हलायूं। नतीजे में बरतानवी हुकूमत खे ढल घटाइणी पई। पाकिस्तान ठहण खां पोइ बि जतोई मुसलसल जागीरदारी निज़ाम जे ख़ात्मे ऐं ज़मीननि जी हारियुनि में विरासत जो मुतालबो कंदो रहियो। हूअ सिंध असेंबली में ज़मीनी सुधारनि जा बिल पेश कंदो रहियो। केतिरा ई भेरा जेल बि वियो। 1972 में जॾहिं ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ज़मीनी सुधारा मुतारिफ़ कराइण लॻो त उन्हनि जे नज़रियाती बुनियाद जतोई जी 40 सालनि जी जदोजहद हुई। भुट्टो पाण बि तस्लीम कयो हो त सिंध जे हारियुनि जो आवाज़ु सभ खां पहिरीं हैदर बख्श जतोई बुलंद कयो। जतोई उन्हनि सुधारनि जी हिमायत कई, जेतोणीकि हूअ ज़मीन जी मिल्कियत जी हद वधीक घटि ॾिसणु चाहींदो हो। विरहाङे खां पोइ जॾहिं हिंदू ज़मीनदार ऐं वापारी सिंध मां लॾे विया त संदन छॾियल ज़मीनूं, दुकान, घर एवेक्यू प्रॉपर्टी करार ॾिना विया। पाकिस्तान हुकूमत उन्हनि मां घणियूं मिल्कियतूं मुहाजिरनि खे आबादकारी लाइ अलाट कयूं। उन सां सिंध में ज़मीन जी मिल्कियत जो तवाज़ुन तब्दील थियो। जिते अॻु हिंदू ज़मीनदार हुआ उते हाणे मुहाजिर मालिक बणिया। उन्हनि ज़मीननि ते बि घणो करे सिंधी हारी पोख कंदा हुआ,
पर हाणे संदन मुक़ाबिलो नवनि मुहाजिरनि ज़िमीदारनि सां बि हो। हैदराबख्श जतोई जो चवणु हो त ज़मीन जो मसइलो क़ौमी न पर तबक़ाती मसइलो आहे। ज़ालिम वॾेरो हुजे या मुहाजिर ज़िमीदार, हारी जो हक़ साॻियो आहे। उन करे हुन मुहाजिरनि खे दुश्मन न बणायो पर सभिनी लाइ मुनसिफ़ाणे ज़मीनी सुधारनि जो मुतालबो कयो। भुट्टो हुकूमत जे क़ानून मूजिबि को बि शख़्स 150 एकड़ आपाशी वारी या 300 एकड़ बारानी ज़मीन खां वधीक न रखी सघंदो। उन हद खां वधीक ज़मीन सरकार ज़ब्त कंदी। मुहाजिरनि खे मिलियल ज़मीनूं बि उन्ही क़ानून हेठां आंदियूं वियूं ऐं इज़ाफ़ी ज़मीन बेज़मीन हारियुनि में विरहाई वई। केतिरनि मुहाजिरनि ऐं सिंधी ज़िमीदारनि ज़मीनूं पंहिंजे माइटनि ऐं ॿारनि जे नाले ते मुंतक़िल करे हद बंदियुनि खां बचण जी कोशिशि कई, जॾहिं त कुझु माण्हुनि अदालतुनि में केस पिणु दाख़िल कया। 1972 खां पोइ एवाक्यू ज़मीन जो अलॻि तस्वर अमली तौरु ख़तमु थी वियो ऐं उहे ज़मीनूं आम ज़रई ज़मीननि वांगुरु क़ानून हेठि अची वियूं। ज़मीनी सुधारा सभिनी ते हिकु जहिड़ा लागू थिया, पर उन अमल सां सिंधी ऐं मुहाजिर सियासी लाॻापनि में वधीक तलख़ी पिणु पैदा थी वई। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आम हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे मंज़रनामो। मंज़रनामे साण आऊं अवांजी ख़िदमत में हाज़िर अवांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। असदुल्लाह मेगल जी गुमशुदगी ऐं सिंधी नौजवान जे उनवान हेठि नामियारो लेखक हसन मुश्तबा लिखे थो, मूंखे अॼु बि यादि आहे जॾहिं सिंधी शागिर्दनि संदन क़ौम परस्त ऐं खाबी धुर जी क़यादत बलोच क़ौम परस्त अॻवान अताउल्ला मेगल जे नौजवान पुट ऐं अख़्तर मेगल जे भाउ असदुल्लाह मेगल जे रियासती कारिंदनि जे हथां गुमशुदगी ख़िलाफ़ सिंध यूनिवर्सिटी जामशोरे जी आर्ट फैकल्टी मां निकिरी सुपर हाईवे ते एहतिजाज कयो हो। उहो एहतिजाज असदुल्लाह मेगल जी गुमशुदगी खां 24 कलाकनि अंदरि ई कयो वियो हो। उहे ज़ुल्फ़कार अली भुट्टे जे आमराणी तर्ज़ हुकूमत जा ॾींहं हुआ। असदुल्लाह मेगल खे कराची में ड्रग रोड या कारसाज़ भरिसां बलूचिस्तान हाउस या ज़हरी हाउस मां अगवा कयो वियो हो। शायदि उन वक़्तु साणुसि गॾु अकबर बुगटी जो पोटो रिहान बुगटी बि मौजूदु हो, या उन खां अॻु उन्हनि नौजवाननि जी पार्टी में शामिलु हो जेका ज़हरी हाउस में थी हुई। ड्रग रोड ते नामालूम गाॾियुनि में सवार नामालूम माण्हू आया, जेके हर दौर में सुञातल हुअण बावजूदि नामालूम माण्हू ई सॾिबा आहिनि ऐं नौजवान असदुल्लाह मेगल खे ज़बरदस्ती खणी विया, बिल्कुलु अहिड़ी तरह जीअं अॼु बि मुल्क जा हज़ारे शहरी खॿे गुम कया वञनि था। कराची मां इहा ख़बर जंगल जी बाह वांगुरु सिंध यूनिवर्सिटी जामशोरे ताईं पहुती ऐं सिंधी शागिर्द ऐं संदन क़यादत सुपर हाईवे ते एहतिजाज लाइ निकिरी आया। सुहेल सांगी खे शायदि अॼु बि यादि हुजे या न, हू बि उन्हनि एहतिजाज कंदड़नि में शामिलु हो। हिकु फ़ौजी जीप खे बि रोकियो वियो हो। असदुल्लाह मेगल अॼु ताईं इंजीनियरिंग कॉलेज जामशोरे जे होनहार लेक्चरार अशोक कुमार वांगुरु गुमशुदा आहे। अहिड़ी तरह बलूचिस्तान मां कराची में खॿे गुम कयल नौजवान जानी टीदास ऐं हसन नासिर ज़ैदी बि अॼु ताईं लापता आहिनि। चयो वेंदो आहे त भुट्टो हुकूमत जे इशारे ते कोटड़ी में मुक़ररु हिकु बदनाम ज़माना DSP उन्हनि ॾींहंनि में अशोक कुमार खे खंभे वियो हो। मूं उन्हनि ॾींहंनि में सिंधी में हिकु नज़म लिखी हुई जंहिंमें अशोक कुमार ऐं असदुल्लाह मेगल जो ज़िक्र बि कयो हो। उन्हनि ॾींहंनि में बि बलोच भुट्टो हुकूमत ऐं फ़ौजी ऑपरेशननि ख़िलाफ़ जबलनि ते विढ़ी रहिया हुआ। अताउल्ला मेगल हैदराबाद साज़िश केस में क़ैद हुआ, पर दिलि जी तकलीफ़ जे करे GPMC जे दिलि जे बीमारियुनि वारे ख़ासि वार्ड में दाख़िल हुआ। हुन चयो हो, मुंहिंजा उहे बि पुट आहिनि जेके जबलनि ते विढ़ी रहिया आहिनि। बाद में मूं ॿुधो हो त जॾहिं भुट्टो हुकूमत ख़तमु थी, ज़ियाउल हक़ जी फ़ौजी आमरियत क़ाइमु थी, भुट्टो खे फाही ॾिनी वई ऐं अताउल्ला मेगल नज़रबंदी मां आज़ादु थियो त समूरियुनि तलख़ियुनि इख़्तिलाफ़नि ऐं पंहिंजे पुट जी भुट्टो हुकूमत जे हथां गुमशुदगी जे ॾुख बावजूदि हूअ भुट्टो जी क़बर ते फातह ख़्वानी करणु आयो हो। अलबत्ता हिन ॻाल्हि जी तस्दीक़ को दोस्त करे त बहितरु थींदो। प्रोग्राम में हाणे उन्हनि नौजवाननि जी कहाणी अवांजे समातनि जी नज़र करियूं था जेके बरतानिया पहुचण जा ख़्वाहिशमंद हुआ ऐं पोइ अगवा थिया, तशदुद जो निशानो बणिया ऐं गुर्दा कढण जे धमकियुनि जो शिकार बि थिया।
इन बाबति असीं जे समातनि जी नज़र करे रहिया आहियूं ख़ुसूसी रिपोर्ट जेका असीं जी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं BBC उर्दू जे ताउन सां। गुज़िरियल साल बरतानिया में गैरक़ानूनी तौरु दाख़िल थियण जी ख़्वाहिश रखंदड़ लॻभॻि 300 नौजवाननि खे अगवा कयो वियो, तशदुद जो निशानो बणायो वियो ऐं संदनि जिस्मानी उज़वा कढण जूं धमकियूं ॾेई भुंग वसूल कई वई। उहे नौजवान जिन जो तालुक़ु ईरान जे कुर्दिस्तान इलाइक़े सां हो, लीबिया में हिकु हथियारबंद मलेशिया जे हथां अगवा थिया हुआ। बाद में उन गिरोह हर मग़वी जी आज़ादी लाइसेंस ख़ानदान खां $5000 अमेरिकी डॉलर भुंग तौरु तलब कया। अगवा कंदड़नि धमकी ॾिनी त जेकॾहिं रक़म जल्द अदा न कई वई त उन्हनि जा गुर्दा ज़बरदस्ती कढिया वेंदा। कुझु नौजवाननि ॿुधायो त खेनि इंतिहाई ख़राब हालत में क़ैद रखियो वियो, जिते हिक ई कमरे जहिड़ी जॻह में लॻभॻि 180 माण्हू बंदि हुआ। घटि में घटि हिकु मग़वी जी मौत थी वई, जॾहिं त अञा ताईं वाज़े नाहे त केतिरा माण्हू क़ैद में आहिनि। उन हथियारबंद गिरोह शुरूआति में उन नौजवाननि खे लीबिया रस्ते यूरोप पहुचाइण लाइ मदद ॾियण जो वाइदो कयो हो, पर अदायगी बाबति स्मगलर नो हारून सां तकरार पैदा थी वियो। हारून हिन वक़्तु फ़्रांस में मनी लॉन्ड्रिंग ऐं इंसानी स्मगलिंग जे ॾोहनि में सज़ा भोॻे रहियो आहे। अगवा जो मामिलो उन वक़्तु साम्हूं आयो जॾहिं हिक ॿिए स्मगलर कार्दो जाफ़ बाबति जांच कई वई हुई, जंहिंखे गुज़िरियल महीने गिरफ़्तार कयो वियो। ॿई स्मगलर अॻु गॾिजी कमु कंदा हुआ। इराक़ जे कुर्दिस्तान वारे इलाइक़े जे शहर रानिया सां तालुक़ु रखनि था। 2025 जे ऊन्हारे दौरान केतिराई तारकीन वतन लीबिया पहुता, जिते उन्हनि खे हिकु कंपाउंड में क़ैद कयो वियो। संदन ख़ानदाननि खां फ़ी माण्हू $5000 घुरिया विया। मलेशिया जो चवणु हो त नो हारून पुराणे मुआदे मूजिबि रक़म अदा न कई हुई ऐं जेकॾहिं अदायगी न थी त उहा रक़म गुर्दनि जी सूरत में वसूल कई वेंदी। अगवा कंदड़नि मग़वियुनि जूं तस्वीरूं ऐं वीडियोज़ संदन ख़ानदान ॾांहुं मोकिलियूं, जिन में तशदुद जा मंज़र बि शामिल हुआ। हिकु वीडियो में हिकु नौजवान खे ॿुधायो पियो वियो त खेसि डॉक्टर वटि वठी वञो पियो वञे त जीअं संदन गुर्दो कढियो वञे। रानिया जे हिकु रहवासी जंहिंजो पुटु मग़वियुनि में शामिल हो, उन ॿुधायो त हुन भुंग अदा कयो हो। संदसि पुटु उन्हनि 110 माण्हुनि मां हो जिन खे इराक़ी हुकूमत जनवरी में हिकु ख़ासि जहाज़ वसीले वापसि आंदो हो। हुन पंहिंजे पुट जी क़ैद दौरान वरितल तस्वीर ॾेखारी, जंहिंमें जिस्म ते हिकु वॾो ज़ख़्म नज़र अची रहियो हो। ख़ानदान खे ख़दशो हो त शायदि संदसि गुर्दो कढियो वियो हुजे। उन खां पोइ केतिरनि ई ॿियनि माण्हुनि बि अहिड़ियूं तस्वीरूं ॾेखारियूं। बरतानिया जे हिकु तिबी माहिर उन्हनि तस्वीरनि बाबति राय ॾींदे चयो त ज़ख़्म वाक़ई गुर्दनि जे ऑपरेशन वारनि निशाननि जहिड़ा लॻनि था, पर उहा पक सां नथो चई सघिजे त गुर्दो कढियो वियो हो या न। इंसानी स्मगलिंग बाबति गॾियल क़ौमनि सां कमु कंदड़ एंथोनीअ जो ज़िक्र आहे त लीबिया मां गुज़रंदड़ तारकीन वतन जे अगवा जा वाक़िआ आम आहिनि, छाकाणि त मुल्क जे वॾनि इलाइक़नि ते हथियारबंद गिरोहनि जो कंट्रोल आहे ऐं रियासत जी गिरफ़्त महदूद आहे। आज़ादु थियल नौजवाननि मां हिकु ॿुधायो त तशदुद दौरान संदसि टंग खे साड़ियो वियो। हुन पंहिंजे जिस्म ते मौजूदु निशान बि ॾेखारिया। हिकु 16 सालनि जे नौजवान चयो त असां 6 महीननि ताईं सिजी न ॾिठो हो। हुन ॿुधायो त क़ैद खानो एतिरो तंग हो जो 170 माण्हू वेही सुम्हंदा हुआ। सिर्फ़ु हिकु बैतुल ख़िला मौजूदु हुई ऐं जेकॾहिं को वधीक वक़्तु वठंदो हो त खेसि मारियो वेंदो हो। मग़वियुनि जे ख़ानदाननि मूजिबि रोज़ानो खाधे लाइ रुॻो हिकु मानी जो टुकड़ो ॾिनो वेंदो हो, उहो बि पैसनि एवज़। इन्हनि वाक़िअनि ऐं ख़तरनि जे बावजूदु इराक़ जे कुर्दिस्तान मां बरतानिया ऐं यूरोप ॾांहुं गैरक़ानूनी सफ़र कंदड़नि जो अंगु घटि न थियो आहे। कुर्दिस्तान हुकूमत जी घरू वज़ारत सां लाॻापियल हीम मिरनी चयो त जेके माण्हू वापसि अचनि था उन्हनि खे पंहिंजा तजुर्बा दोस्तनि ऐं माइटनि सां शेयर करणु घुरिजनि त जीअं ॿिया माण्हू अहिड़े ख़तरनाक सफ़र खां पासो कनि। इहा बि हक़ीक़त आहे त जॾहिं बि बजट ईंदी आहे त नित नवां ख़सारा खणी ईंदी आहे। हिन भेरे बि बजट में हुकूमत जो अवाम दुश्मन रवैयो ज़ाहिर थिए थो। मुल्क में वफ़ाक़ी बजट जे पेश थियण खां अॻु
सोलर पैनलनि जी क़ीमतनि में 7,000 खां 9,000 रुपयनि ताईं वाध ऐं इन्वेटरनि समेत शमसी तवानाई सां लाॻापियल ॿिनि शयुनि जे महांगे थियण सां अवाम लाइ हिकु नई परेशानी साम्हूं आई आहे। अहिड़े वक़्त में जॾहिं अॻी महांगाई पंहिंजी इंतिहा ते पहुतल आहे, बिजली जा अघ मुसलसिल वधाया पिया वञनि ऐं सार्फ़िन खां कैपेसिटी चार्जिस जे नाले में अरबें रुपया वसूल कया पिया वञनि, तॾहिं शमसी तवानाई न रुॻो बिजली जे बिलनि में निमाया घटिताई आंदी पर क़ौमी ग्रिड ते दबाव बि घटायो। उहो हिकु अहिड़ो ज़रियो आहे जेको दरामदी ॿारनि ते दारोमदार घटाए सघे थो ऐं तवानाई जे शोबे में ख़ुदि मुख़्तियारी खे हथी ॾेई सघे थो। दुनिया जा केतिरा ई मुल्क शमसी तवानाई जे इस्तेमाल खे वधाइण लाइ सब्सिडियूं, आसान कर्ज़ ऐं टैक्स में रिआयतूं फ़राहम करे रहिया आहिनि, पर पाकिस्तान में सूरतहाल उन जे उबतड़ नज़र अचे थी। हुकूमत खे घुरिजे हा त शमसी तवानाई जे इस्तेमाल खे वधीक हथी ॾिए हा, सोलर पैनल ऐं लाॻापियल सामान ते टैक्सनि में घटिताई आणे हा ऐं आम शहरी लाइ उन खे वधीक सस्तो बणाए हा, पर बदकिस्मती सां अहिड़ा क़दम खंया पिया वञनि जिन सां इहो तासुरु मिले थो त हुकूमत मुतबादिल तवानाई जे वाधारे बदिरां रिवायती बिजली पैदा कंदड़ कंपनियुनि जे मुफ़ादनि खे तहफ़ुज़ ॾियण में वधीक दिलचस्पी रखे थी। ख़ासि तौर ते IPPs सां थियल मुआहिदनि जे नतीजे में अवाम अॻे कैपेसिटी चार्जिस जो वॾो बार बर्दाश्त करे रहियो आहे। बिजली इस्तेमालु थिए या न थिए, सार्फ़िन खां उन्हनि मुआहिदनि जी अदायगी लाइ रक़म वरिती वञे थी। अहिड़ी सूरतहाल में जॾहिं माण्हू पंहिंजे ख़र्च ते सोलर सिस्टम लॻाए क़ौमी ग्रिड ते दारोमदार घटाइण जी कोशिशि कनि था त उन्हनि लाइ बि नयूं रुकावटूं पैदा कयूं वञनि थियूं। उहो रवैयो न सिर्फ़ गैर मुनसिफ़ाणो आहे पर तवानाई जे शोबे में डिघे मुदे वारनि क़ौमी मुफ़ादनि जे बि उबतड़ आहे। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। ईअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे मंज़रनामो। प्रोग्राम मंज़रनामे सां आऊं अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। जीअं तव्हीं चङी रीति ॼाणो था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जी ख़िदमत में उहे प्रोग्राम पेश कंदा आहियूं जिन में सचाई जा सॾ हूंदा आहिनि, जिन में तारीख़ जा अमल वर्क हूंदा आहिनि। असीं चाहियूं था त हीउ सफ़र सफलता माणे, जंहिं लाइ असांखे अवां जे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। अचो इन सफ़र में असां सां हमक़दम बणिजो। पाण सोचूं था त माण्हू नाकाम छो थींदा आहिनि। कुझु आदतूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेकॾहिं माण्हू उन्हनि खे इख़्तियार करे वठंदो आहे त पोइ नाकामी संदसि मुक़दर बणिजी वेंदी आहे। कामयाबी जा तरीक़ा त हर को ॻोल्हींदो आहे ऐं हाव सां हंढाईंदो आहे, पर पाण अॼु पाण खे नाकाम करण जा तरीक़ा ॼाणण जी कोशिशि करियूं था त जीअं नाकामियुनि खां बचण लाइ क़दम खणी सघिजनि। पाण खे नाकाम करण जा तरीक़ा। जेकॾहिं हीउ सभु कुझु तव्हांखे घणी महिनत लॻे थो ऐं तव्हां पोइ बि नाकाम थियण जो पको इरादो कयो आहे त बसि हीअ सादी हिदायतूं इख़्तियार करियो। क्लास न वञो, या जेकॾहिं वञो त स्टाइल सां देरि सां पहुचो। किताब न ख़रीद करियो ऐं जेकॾहिं ख़रीद कयो बि था उन्हनि खे पढ़ण जी ज़हमत न करियो। जेकॾहिं तव्हांखे 20 मिंटनि में किथे वञिणो हुजे त पढ़ाई जी कोशिशि ई न करियो, छो त एतिरे थोरे वक़्त में कुझु बि न थींदो। वॾो इम्तिहान अची रहियो आहे। दबाव घटि करण लाइ दोस्तनि सां आराम करियो। कुझु मशरूब वठो या इंटरनेट चैट रूम में वक़्तु गुज़ारियो। चैट रूम में ज़रूरु शिकायत करियो त तव्हां सुभाणे इम्तिहान पास नथा करे सघो। क्लास में सुवाल न पुछो। शायदि सिर्फ़ु तव्हांखे सम्झ में न अचे, बाक़ी सभु तव्हांखे बेवकूफ़ सम्झंदा। उस्ताद खे संसा ऑफिस में न मिलिजो। उस्ताद खे तंग करणु न घुरिजे। जेकॾहिं तव्हां क्लास मिस कयो त पंहिंजे दोस्त जे नोट्स ते मुकमिल भरोसो करियो त उहे सही ऐं मुकमिल हूंदा। इम्तिहान खां अॻु सॼी राति जाॻी पढ़ो, छो त तव्हां वटि सुम्हण जो वक़्तु न आहे। किताब या स्टडी गाइड जा सवाल यादाश्त सां हल करण जी कोशिशि न करियो। सिधो जवाबु ॾिसो ऐं भरे छॾियो। तव्हां पंहिंजनि दोस्तनि खे मुतासिर करे सघो था। जॾहिं दोस्तनि सां गॾु पढ़ो, पढ़ाई बदिरां ॿियूं ॻाल्हियूं करियो जेके
A&P सां लाॻापियल न हुजनि। इम्तिहान लाइ पढ़णु शुरू करण जो सही वक़्तु आहे। इम्तिहान खां हिकु ॾींहुं अॻु 4 कलाक काफ़ी आहिनि। पढ़ंदे हर बाब खे बार बार पढ़ो ऐं लेक्चर नोट्स खे बि बार बार पढ़ो। जेकॾहिं मवादु तमामु वाक़ुफ़ु लॻणु लॻे त सम्झो तव्हांखे अची वियो। किताब पढ़ंदे घणो हिसो हाईलाइट करियो। जेकॾहिं उहो अहम न हुजे हा त किताब में न हुजे हा। लेक्चर में नोटिस न लिखो। सभु कुझु लिखणु मुमकिन आहे, बहितर आहे बसि वेही ॿुधो। जॾहिं इम्तिहान ॾियो हर सुवाल खे रुॻो एतिरो पढ़ो जो आम मतिलबु सम्झ में अचे, पोइ जल्दी जवाबु लिखो। हर सवाल मुकमिल पढ़ण लाइ वक़्तु न हूंदो। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़ूबसूरत लिखणियूं। प्रोग्राम मंज़रनामे में हाणे शाइरी जा वर्क वरायूं था ऐं मुज़फ़र चांडियो जी ख़ूबसूरत शाइरी अव्हां जे समातनि जी नज़र करियूं था। अड़े देस दिलबर पंहिंजे ख़ूबसूरत नज़म में मुज़फ़र चांडियो लिखे थो, जिस्म जीअं मूं पातो आहे तोखे, राग राणे जीअं मूं ॻातो आहे तोखे, न ॿिए दर ॾांहुं वाझाए हलां थो, सदा तोखे ॻाए मां केॾो नचां थो। अड़े कैदी कारे वॻे वारा दिलबर देसो प्यारा, सदा रुञ में रड़ थी राणा अची थो, मस्त थी मिठड़ा सेवण जी नची थो, नसरपुर जा छालाए रस्ता पुछी थो, मशाइख़ में मुर्की तूं केॾो मिली थो, नथो देस विसरी नथो यार परची, ऐं सरमद थी सोणो ठठे में अची थो, दादू में दारा वारा जलवा ॾीं थो, सॼी राति सुॾकी छो रुञनि में रड़ी थो। अड़े देस सितारनि जी असांजे अंदर में ॿ टिड़ी थो, ऐं भाकुरनि में असांखे सदा तूं भरी थो, वसण ते अची थो त नगर ॿोड़े छॾी थो, रुसिजे वञी थो त भिटनि जी वारी थी छणी थो, न मौसम जी मोहताजी तोखे वणे थी, पिपल जे पतन जीअं पनपन थी छणी थो, वतन तूं असांखे केॾो वणी थो। अड़े देस दिलबर तूं छा लाइ क़ैदी ॼणी थो, तूं छा लाइ क़ैदी ॼणी थो। दर्द दादलो दरिया हा, जॾहिं थियां थो हेकलो त दर्द दिलि में अचानक थो दाख़िल थिए, ऐं यार जी यादि जीअं थो वेही रहे। दर्द दादलो दरिया जेको चढ़े थो ओचितो, ऐं प्यार जा पतन थो ॿोड़े वञे, दिलि खे दर्द सां थो जोड़े वञे, छुटल घाव बे थो छोड़े वञे, ऐं आशिकी जा सभु ॻोठ थो लोढ़े वञे। शहीद सिंध खे भेटा पेश कंदे साईं लिखे थो, मिटी खे मिठी ॾेई वरी को ॾाहर वतन तां वारजी वियो, ऐं कासिम कबीले में जशन आहे यारो, असांजा लाशा चिचरियल पर गुमनाम न आहिनि, आज पे जो इनाम आहिनि, भल जे बंभरो आगर ते नाहे, पर मुक़दस मिटी जे भाकुर में आहे, अञा त वाट ते ऐं घर घाट ते लाट बरंदी रहे थी, ऐं सिंध ते सूरज सदा सलामत जरकंदो मुरकंदो रहे थो। अड़े ओ पागल मतां तूं सम्झी त अंधेरो असांखां उजाला खसींदो, हा को ॾाहिर अरोड़ मां उथंदो, रहज़िन रंजीत खे गर्दन खां झलींदो, ऐं मोहन दड़े वारी सोणी सिंधड़ी अॾींदो। आशिकनि जे आलमी ॾींहं ते आशिकनि खे भेटा आछींदे मुज़फ़र चांडियो लिखे थो त आशिकनि जा ॾींहं ज़ालिमनि जी धरती ते मल्हाइण मन आहिनि। प्यार जेको समुंदर जीअं सदाईं सलामत ऐं जवान आहे, पर हिन दहशत वारी धरती ते जवानी ऐं सलामती रुॻो मज़हब जी मिल्कियत आहिनि, ऐं शायदि दीन में 4 शादियुनि जी दांधली प्यार खां इनकार आहे, या मौलवी जो कारोबार आहे। प्यार औरत सां न थींदो, पर उहो हूरनि ऐं गुलमान सां ई थींदो। उन लाइ मुंहिंजा अज़ीज़ हम वतनो वैलेंटाइन डे मुबारक। मुज़फ़र चांडियो जी ख़ूबसूरत शाइरी सां अॼोके प्रोग्राम जा समूरा रंग हवाउनि में विखरी चुका। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन, कॾहिं सिंध सिंधी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाए अचनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन